पाकिस्तान जे मुमताज़ सियासतदान ऐं मुतहदा मुस्लिम लीग जे सरबराह शाह मर्दान शाह पीर पागारे जो हिकु यादगार इंटरव्यू रोज़ानी जंग में 16 जुलाई सन 2000 ते शाया थियो। हिन इंटरव्यू जे पैनल में सीनियर सहाफ़ी सुहेल वड़ाई, ज़ाहिद हुसैन ऐं आरिफ उल हक आरिफ शामिल हुआ। हेठि तारीख़ी दिलचस्पी लाइ हिन इंटरव्यू जा कुझु चूंड हिस्सा तव्हां आॾो पेश कजनि था। सहाफ़ी पीर पागारे खां सवाल कयो त अवां मुतहदा मुस्लिम लीग जा सदर रहिया आहियो, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो आगाज़ ई तहरीक पाकिस्तान खां करियूं था। जंहिं जे जवाब में पीर पागारे चयो त इन हवाले सां पहिरियां ही वाक़ियो ॿुधो पोइ अॻिते वधूं था। पाकिस्तान बणजण खां अॻु 3 हंधनि ते हिंदू मुस्लिम फसाद थिया। उन्हनि मां हिकु अलीगढ़ में थियो। उहो 1945 जो वाक़ियो आहे। मां अलीगढ़ जे नई बस्तीअ में वेठो हुअसि। ओचितो ख़बर पई त हिकु सिंधी क़तल थी वियो आहे। असां उते वियासीं त जीअं सिंधीअ जे लाश खे संभालियूं। असां पुछा कई त छा थियो आहे, त ख़बर पई त हिते पत्थर उछलाया विया आहिनि। थोरी देर में डीसी साहब ऐं एसपी साहब बि अची विया। इहो एसपी टेक्सन साहब हो, जंहिं बाबति कंहिं ॿुधायो त ही उहो एसपी आहे जेको इंग्लैंड मां पंहिंजे दोस्त जी ज़ाल वर्ग लाइ खणी आयो हो। असांजो ख़्यालु हो त सुठी रत वारो माण्हू अहिड़ो कमु कॾहिं बि नथो करे सघे। असां जे ॾिसंदे ई ॾिसंदे उते एसपी पाण ई भॼंडड़ा शुरू करे छॾी ऐं इन ई दौरान बाज़ार में बाहि लॻी वई ऐं फसाद शुरू थी वियो। सो इन ई वाक़िए जो मां पाण इन शाहिद आहियां त कीअं हिकु अंग्रेज़ हिकु सिंधीअ जे बाज़ार में ज़ाती झेड़े खे हिंदू मुस्लिम फसाद बणाए छॾियो। मां इन ई वाक़िए जो शाहिद आहियां ऐं चई रहियो आहियां त इहो फसाद पाकिस्तान लाइ न हो, इहो त करायो वियो हो। सहाफ़ी सवाल कयो त पीर साहब, इन ई वाक़िए मां त ईअं लॻे थो त ॼण सभु कुझु अंग्रेज़नि कयो। जंहिं जे जवाब में पीर पागारे चयो त ॾिसो भाई, जेकॾहिं माण्हुनि खे ख़ुशि करणो आहे त ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं सच ॿुधणो आहे त मुंहिंजी ॼाण इहा ई आहे त बरतानवी हुकूमत हिंदुस्तान में हिकु मुस्लिम स्टेट ठाहिण जो फ़ैसिलो घणो वक़्तु अॻु ई करे छॾियो हो। इहो फ़ैसिलो करारदाद पाकिस्तान मंज़ूर थियण खां घणो अॻु थी चुको हो। वली खान जॾहिं इन हवाले सां बयानु ॾिनो त जनरल ज़ियाउल हक़ उनखे इन मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ दावत ॾिनी। वली खान जवाब में हिकु फोटो स्टेट कापी मोकिली जंहिं में साफ़ लिखियलु हो त मुस्लिम स्टेट ठाहिण जो फ़ैसिलो 1940 खां अॻु ई थी चुको हो। उन खां पोइ ज़ियाउल हक़ बि ख़ामोश थी वियो। मां पाण लंडन वञी तहक़ीक़ त न कई आहे, पर मुंहिंजी ॼाण इहा ई आहे। सहाफ़ी सवाल कयो त पीर साहब, छा अव्हां खे अहसासु आहे अव्हां छा चई रहिया आहियो, यानी पाकिस्तान अंग्रेज़नि ठाहियो हो? जवाब में पीर पागारे चयो त ॾिसो भाई, जेकॾहिं सच ॿुधणो आहे त इहो ई आहे। ॿी सूरत में मां बि अव्हां खे का कहाणी ॿुधाए छॾियां थो। सहाफ़ी सवाल कयो त उन जो को सबूत आहे? जवाब में पीर पागारे चयो त ॾिसो भाई, बरतानवी वज़ीर आज़म चर्चिल जी पंजाब जो उन वक़्त जे वज़ीर आज़म सर सिकंदर हयात सां काहिरा में मुलाक़ात थी। चर्चिल चयो त मुस्लमाननि सल्तनत बरतानिया लाइ जेके कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, तिन जी ब्लड मनी तौर खेनि अलॻि रियासत ॾिनी वेंदी। मूं इहा ॻाल्हि सर सिकंदर हयात जे पुट सरदार शौकत हयात खां पुछी त हुन तस्दीक कई त हा, चर्चिल वाकई सर सिकंदर हयात सां इहा ॻाल्हि कई हुई। सहाफ़ी सवाल कयो त अव्हां मुस्लिम लीग जा सदर रहिया आहियो, अव्हां बि उहा ई ॻाल्हि पिया करियो जेका क़ौम परस्त कनि था। जवाब में पीर पागारे चयो त ॾिसो भाई, सच सां तकलीफ़ त थींदी आहे। मूंखे ॿुधायो वियो आहे त जीअं ॿियनि बाअसर माण्हुनि खे अंग्रेज़नि मुस्लिम लीग में मोकिलियो हो, अहिड़ी रीति अल्लामा इक़बाल बि मुस्लिम लीग में आयो हो। अव्हां ॿुधायो त अल्लामा इक़बाल कंहिं जे चवण ते कायदे आज़म वटि वियो हो। ॾिसो भाई, जेतिरा बि बाअसर माण्हू हुआ से अंग्रेज़नि जे चवण ते मुस्लिम लीग में आया हुआ। सहाफ़ी वरी सवाल कयो त छा अव्हां ॿ क़ौमी नज़रिए खां इनकार करियो था? जंहिं जे जवाब में पीर पागारे चयो त ॾिसो भाई, हिकु क़ौम हिंदू हुई जेका गऊ माता जी पूॼा कंदी हुई, ॿी क़ौम मुस्लमान हुई जेका गऊ माता खे खाईंदी हुई। तंहिं करे ॿई क़ौमूं त अलॻि हुयूं। अलबत्ता पाकिस्तान इस्लाम जे नाले ते न, पर हिकु लिबरल समाज क़ाइमु करण लाइ ठाहियो वियो। सहाफ़िन सवाल कयो त छा पाकिस्तान ठाहिण में मुस्लिम लीग जो को बि किरदार न हो? जवाब में पीर पागारे चयो त मुस्लिम लीग बाअसर माण्हुनि जी जमायत हुई। उहा अवामी जमायत न हुई जंहिंजा वोटर हुजनि। बाअसर माण्हुनि जा मञींदड़ ई उनखे वोट ॾींदा हुआ। मुस्लिम लीग उन वक़्त खां अॼु ताईं जमायत न बणिजी सघी आहे ऐं न ई वरी इहा कॾहिं जमायत बणिजी सघंदी। मुल्क में इक़्तिदार हमेशह अंग्रेज़नि जी वफ़ादारनि जे हथ में रहियो आहे ऐं उहा ई पॉलिसी अॼु ताईं हली रही आहे। कुझु बि त तब्दील नाहे थियो। हिन इंटरव्यू जी अशात खां पोइ पीर पागारे ते रोज़नामा नवाइब वक़्त में ख़ूब तनक़ीद थी। उन ई दौरान लाहौर जे हिकु सहाफ़ी जॾहिं ख़ासि पुछो त छा अव्हां पंहिंजे उन ई बयान ते अॼु बि क़ाइमु आहियो त पाकिस्तान अंग्रेज़नि ठाहियो हो, जंहिं ते पीर पागारे पंहिंजे मख़सूस अंदाज़ में खेसि वराणियो त ॿियो बाक़ी छा, इहो तव्हांजे पीउ ठाहियो हो छा?